ऐं मानवारा उस्ताद साहब मोजिद मेहमानों ऐं पिंडाल में बैठे सभी साथियों अस्सलाम वालेकुम। ये एनर्जी एनवायरनमेंट डिपार्टमेंट में ही पहले अलविदा फंक्शन 05 एनर्जी एनवायरनमेंट बेस के ॾियण जे लाइ आमदायक कयो वियो आहे। 06 एनर्जी एनवायरनमेंट जे तरफ़ां हुन में असांजो भरपूर साथ ॾिनो आहे। 07 बैच एंड 08 एनर्जी एनवायरनमेंट बैच। दोस्तों अॼु असीं ही रिवायत कायम करे रहिया आहियूं त जेकी दोस्त पास आउट करे रहिया आहिनि उन्हनि खे अलविदा पार्टी ॾिनी वञे। उम्मीद है हीअ रिवायत ईंदड़ बैचिस फ्यूचर में जारी रखंदियूं। अॼोके हिन पहिरें शानदार सालियाने मेड़ाके में असीं आयल सभिनी महिमाननि खे दिलि जी गहराइनि सां आज्ञा कयूं था। अॼोको ही ख़ूबसूरत ऐं सुनहरी प्रोग्राम खे टिनि हिस्सनि में विरिहायो वियो आहे। प्रोग्राम जे पहिरें हिस्से में असांजा आयल मौजूद महिमान पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा ऐं एनर्जी एनवायरनमेंट डिपार्टमेंट जा एस्पिरेंट भी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा। ऐं ॿिए हिस्से में असां पंहिंजी सिंध अमर जी महिमान नवाज़ी जी रवायत खे जारी रखंदे दिलि जो बंदोबस्तु कयो आहे। ऐं टे हिस्से में रूह जी ग़िज़ा मौसीक़ीअ जा सुर तव्हांजे सभिनी दिलनि जी तारुनि खे छुहींदा, जंहिंमें सिंध ऐं सिंध खां ॿाहिरियां फनकार पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा। हींअर आओ महफ़िल जी पहिरीं मिशन जो आगाज़ कंदे गुज़ारिश कंदुसि